जामशोरे में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस कोठाई वई। तफ़सील अली मुराद चांडेरी हिन रिपोर्ट में। जामशोरे में जश्न मिलाद जे सिलसिले में सीरत नबी कॉन्फ्रेंस कोठाई वई। सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में सीरत कमेटी पारां रिथियल कॉन्फ्रेंस दौरान सिंध जे नाम्यारनि आलमनि सगोरनि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे ॻाल्हाईंदे संदसि सबक़ ऐं सुन्नत ते अमल करण ते ज़ोर भरियो। रबीउल अव्वल जो महीनो तव्हां ईअं असांखे ॿुधाए थो त तव्हां निधड़का न आहियो, तव्हां धड़का आहियो। तव्हांजो अॻुवान आहे, तव्हांजो रहबर आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां वधीक को बि मोहसिन असांजो कोन्हे। उन जा अणमया एहसान आहिनि हिन उम्मत ते। उन जी जेतिरी बि ख़ुशी कजे उहा घटि आहे। असुल ख़ुशी ऐं असुल कामयाबी असांजी इन में आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तरीक़ा अपनायूं, साईं जन जो सुन्नतूं अपनायूं। इहो ई नजात जो ज़रियो थींदो, इहो ई मोहब्बत जो तरीक़ो आहे। जे सीरत कमेटी जे तरफ़ां ही सालियानो रबीउल अव्वल में हर साल सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो थींदो आहे, जंहिंमें मुसलमाननि जे लाइ इहो पैगाम ऐं मैसेज वेंदो आहे त असांजी कामयाबी जेका आहे उहा हुज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी में आहे। उन ते अमल कयूं, दुनिया जे समूरनि मुंझारनि मां निकिरण जो, मुसीबतनि मां छुटकारे जो हल हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीम में समायल आहे। उन ते अमल जी कोशिशि कयूं। सीरत नबी कॉन्फ्रेंस दौरान सिंध जे कुंड कुर्श खां आयल हाफ़िज़नि पंहिंजे सुरीले आवाज़ सां तलाव ते कलाम पाक पेश करे ख़ूब दाद हासिल कयो, जॾहिं त नात ख़वाननि मौलूद ऐं मदाऊं पेश करे पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भरपूर भेटा पेश कई। अली मुराद चांडियो, आवाज़ TV, जामशोरो।